सोने महबूब जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा हिन दुनिया जे अंदर सैर सफरत केतराई रहा मुगालिबन बस सफर बस बयान करे सघंदुम लेकिन मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा हिन ज़मीन ते बस सैर उहे रहा जेके दुनिया जे अंदर पहचन खां त को न विसरिया पर गैरन खां बि कॾहिं को न विसरंदा। मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जा सफर दुनिया ते केतरा मगर बिन सैरन जी गाल तो कया वरी जुमलो दोहराया तो मुस्तफा करीम जे बिन सैरन जी गाल तो कया सफर जीन सफर दुनिया जो तारीख़ुन में याद थींदा विसरंदा मगर मुझे मुस्तफा जा बसैर कहड़ा बसैर हिकड़ो मुझे महबूब जो सैरो खालिक खां मखलूक दे आयो आ इन मुझे मुस्तफा जे सैर खे ईद मिलादुन नबी चयो वेंदो आ। हिकड़ो मुझे मुस्तफा करीम जो सैर वरी तो चवा सैर महबूब जो सैर मुझा दोस्त खालिक खां मखलूक दे उन सैर के जश्न ईद मिलादुन नबी सजो वेंदो आ। ॿियो मुझे मुस्तफा करीम जो सैर मखलूक खां खालिक दे उनके मेरा जो नबी सजो वेंदो आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा दोस्त अजीज अज सैरन के तुझे आदो बयान करण तो चाहा त मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जदह खालिक खां मखलूक दे आया मुझा दोस्त अजीज आया त खालिक खां मखलूक दे कदह आया कीअं आया किथां खां आया इहो त तमाम लंबो ऐं वॾो सफ़र आ मगर अजो की रात जे निस्बत सां मक्के जे सरज़मीन खां शुरू कयो अम्मा आमिना जे घर ते हली था पहुचो अम्मा आमिना दे त ख़बर मुझा महबूब मुस्तफा जॾहिं तुझे झोलड़ीअ में आया अम्मा तुझे अखिड़ियुनि छा ॾिठो ग़ुलामन खे ॿुधा। सुभान अल्लाह। मदीने जा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम अम्मा आमिना सोहणीअ खां था पुछूं अम्मा आमिना सोहणी फरमाईंदी आ अम्मा आमिना सोहणी फरमाईंदी आ खरज मिन्नी नूर मुझी अम्मा सोहणी फरमाईंदी आ मुझे वजूद पाक मां अल्लाह जे हुक्म सां नूर जो ज़ुहूर थियो वा नूर जो बाहर अचण थियो वा अम्मा जे दरबार में सवाल कयो ओ आमिना अम्मा जॾहिं नूर ईंदो आ तॾहिं त रोशनी थींदी आ अम्मा ॿुधा नूर आयो त सही पर रोशनी केतिरी हुई अम्मा आमिना पुछण वारे के जवाब आलम ख्याल में दई रही आ छो त मुझा दोस्त अजीज उन टाइम ते ही तुझू लाइटियूं बल्बिंग को न हुई लेकिन आलम ख्याल में अम्मा जवाब दई रही आ त सजी दुनिया जो लाइटूं गड कंदे महलन तई शो कंदियूं कोहन तई शो कंदियूं मगर नजर उन्हनि खे ईंदियूं जेके कमरन खां ॿाहिरि हूंदा अंदर कमरे वारे खे ख़बर ई कान पवंदी बाहर केतिरी रोशनी आ मुझी अम्मा आमिना फरमाईंदी आ जॾहिं मुझे पाक वजूद मां नूर बाहर आयो आ मां आमिना कमरे में वेही शाम जे महलन जो दीदार कयो आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अम्मा छा फरमायो जॾहिं मुझे वजूद मां बाहर मुझो महबूब जो नूर आयो आ मां पंहिंजे कमरे में अंदर हाँ अंदर कमरे में वेठे शाम जूं माड़ियूं ॾिसी रही शाम जूं माड़ियूं किथों जूं माड़ियूं
शाम जा महल ॾिसी रहिया कंहिंजे आए चो मदीने जे ताजदार जे आए त पोइ मूंखे कट चवरा अॼु ख़ुशीअ जी रात तू भी झूम मां भी झूमा मलाइक भी झूमन सभई गॾिजी झूमी झूमी चो आयो 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 सरकार सुभान अल्लाह सुभान अल्लाह आयो 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 सरकार बाहु जो लगी पई बहार चो आयो 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 सरकार बाहु जो लगी पई बहार दिल चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा ओ मत लख भेरा मरहबा चवा सरकार जी अहमद मरहबा दिलदार जी अहमद मरहबा पुटला हथ खणंदो ही ख़बर ना है छा करे आकाला हथ नथो खणी सरकार जी अहमद दिलदार जी अहमद छा बिथी पे मीलाद करण न छॾींदासीं इंशाअल्लाह चो इंशाअल्लाह ताला या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासीं इंशाअल्लाह छा बिथी पे मीलाद करण न छॾींदासीं या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासीं छो त दुश्मन जे लाइ तलवार दुश्मन जे लाइ तलवार बाहु जो लगी पई बहार दिल चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा ओ मत लख भेरा मरहबा चवा सरकार जी अहमद मरहबा दिलदार जी अहमद मरहबा दीवानन जो आहे सदाई नारो सदा मरहबा सरकार जी अहमद मरहबा दीवानन जो आहे इहो ई नारो सदा मरहबा सरकार जी आमद मरहबा खुशी अजो सारो संसारो खुशी अजो सारो संसारो बाहु जो लगी पई बहार बाहु जो लगी पई बहार दिल चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा ओ मत लख भेरा मरहबा चवा सरकार जी अहमद मरहबा दिलदार जी अहमद मरहबा आका जी अहमद दाता जी अहमद अहिड़ो रहे पर आह मिलियो खुश छो न थियो जान ऐं दिल सां असां था जशन मिलाद कयो अहिड़ो रहे पर मौला ॾिनो खुश छो न थियो जान ऐं दिल सां असां था जशन ऐं ईदूं कयो हर आशिक निरवारो हर आशिक निरवारो केॾी लगी पई बहार दिल चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा
चवा ओ मत लख भेरा मरहबा चवा सरकार जी आमद दिलदार जी आमद मरहबा आका जी आमद मरहबा दाता जी आमद मरहबा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, उलमाए आले सुन्नत, जश्न ईद मिलादुन नबी। अम्मा साइण जे खिदमत में अर्ज कयो सी अम्मा महबूब आयो आ जह दुनिया के रंग लायो आ अम्मा एतरो त बुधा मुझे महबूब जे आमद ते छा छा थी रहियो आ मुझी अम्मा साइण फरमाईंदी आ जीअं मुझो महबूब जीअं इमामुल अंबिया मां आमिना जे वजूद मां बागर नूर जे सूरत में ईंदो आ तीअं पंहिंजी पेशानी ज़मीन ते रखी रब्बुल आलमीन जे दरबार में सजदो कंदो आ छा कंदो आ मुसलमान वरी गल छा कंदो आ मदीने जो ताजदार सजदो कंदो आ सजदे में छा चवंदो आ मौला मुझे गुनहगार उम्मत जी पारत हुजई सजदे जे अंदर मुझो करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुनहगार उम्मत के याद करे कायनात के मैसेज दींदो आ ओ दुनिया वारो मुझे न ज़ाहिरी विलादत ते रुगी निगाह न रखजो हिन मुझे विलादत ते खुशी कजो छो त अचण सा गुनहगारन के बख्शिरायो वा मां मुस्तफा जी हकीकत छाहे उन ते बहस न कजो बस एतरो चइजो त मुस्तफा छाहे मुस्तफा जो खुदा जाने बियो कोई नथो जाने।